बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़नबीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या मुहम्मदुर रसूलुल्लाह। तमाम जेके बि पिंडाल मंझि आयल जेका बि अवाम आहे, चाहे उहा असांजी प्यारी प्यारी जीलानी जमायत आहे या ॿियनि दरगाहुनि जा मुरीद आहिनि या उन खां अलावा काफ़ी गैर मुस्लिम तबको बि असांजे मुरीदी में मौजूद आहे। छो जो पीरान पीर दस्तगीर जा त पखी पकड़ बि मुरीद आहिनि, त जेके ॿिए मज़हब सां तालुक़ रखंदड़ माण्हू बि हिन महफ़िल में आया हुजनि, उन्हनि सभिनी सां मुखातिब आहियां। तव्हां सभिनी खे असांजी दरगाह हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जे सजादा नशीन क़िबला पीर सैयद मुश्ताक हुसैन शाह जीलानी, मुंहिंजा वालिद गिरामी क़िबला पीर सैयद ताज हुसैन शाह जीलानी, मुंहिंजा नंढा चाचा क़िबला पीर अली हुसैन शाह जीलानी ऐं मुंहिंजा जेके सौट ऐं भाइर साईं आफ्ताब अली शाह जीलानी, साईं पीर फरहान अली शाह जीलानी, मुंहिंजो नंढो भाउ पीर मोहम्मद ज़मान शाह जीलानी, मुंहिंजा नंढा सौट साईं अब्दुल मेहदी शाह, अब्दुल बारी शाह ऐं अब्दुल हादी शाह, उन्हनि टिनी जे तरफ़ां ऐं उन खां अलावा तमामु जेके बि असांजे हिन इंतिज़ामिया कमेटी जा माण्हू आहिनि जिन हिन प्रोग्राम खे सजाइण में असांजी मदद कई आहे, कोशिशि कई आहे, उन्हनि सभिनी जे तरफ़ां दिलि जी गहराई सां अव्हां खे आऊं ख़ुश आमदीद चवां थो। जीअं त तव्हां सां मुख़्तसर गुफ़्तगू मुंहिंजे क़िबला वालिद साहिब जी थी, हाणे इहो त मुमकिन ई कोन्हे जो आऊं ॻाल्हायां ऐं बाबा जी कमी पूरी करे सघां, पर अवां जमायत जी ख़ातिर ऐं बाबा जे हुकुम खे अखियुनि ते रखंदे आऊं तव्हां सां ज़रूरु मुखातिब थियो आहियां। मूंखे का दीनी तकरीर करण ते महारत या उबूर त हासिल कोन्हे, पर आऊं एतिरो ज़रूरु ॼाणा थो त असांजो ऐं अव्हांजो जेको रिश्तो आहे अल्हम्दुलिल्लाह उहो एतिरो त मज़बूत रूहानी रिश्तो आहे जंहिंखे कंहिं बि क़िस्म जे लवाज़मात जी, कंहिं बि क़िस्म जी तमहीद जी ज़रूरत कोन्हे। हमेशा जॾहिं जॾहिं असां पंहिंजी जमायत सां मुखातिब थिया आहियूं त अल्लाह जे फज़लो करम सां असांजी जमायत असांखे हर हिकु दुनिया जे मामले में, चाहे दीन जो मामलो हुजे या दुनिया जो मामलो हुजे, रूहानियत जो मामलो हुजे, असांखे हमेशा उन ॿुधो आहे, उन हमेशा असांखे भरपूर मोट ॾिनी आहे। सो तव्हां सभिनी जो अॼु हिते अची गॾु थियणु अल्हम्दुलिल्लाह, जीअं बाबा साईं फरमायो त 2 साल खां जेके हालात हुआ ये सिर्फ पंहिंजे लाइ न पर सॼी दुनिया उन जो शिकार रही आहे। हिकिड़ो अहिड़ी मुसीबत पंहिंजे मथां अची पई जंहिं मंझि अल्लाह पाक पाण सभिनी खे निजात नसीब फरमाए, मुकमल तौर ते अल्लाह से उन निजात नसीब फरमाया जो कि इन महफ़िल जे तवस्सुल सां पाण सभु रब पाक जी बारगाह में हथ खणंदासूं त अल्लाह साईं सॼे जहान जी इंसानियत जो ख़ैर करे ऐं इन वबा खे ख़तम फरमाए। इहा ई वजह हुई जो 2 सालनि ताईं यारी शरीफ की महफिल दरगाह हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी ते भरपूर तरीके से मुनक़िद न थी सके। उन में असांखे
पाण खां वधीक अल्हम्दुलिल्लाह अवां जो ख्याल हो त हेतिरो बेड़ा को हेतिरी जमायत जो हिते अचण गॾु थियण मुख़्तलिफ़ इलाक़नि खां अची हिते पंहिंजी मौजूदगी साबित करण इहो जेको शौक़ु हूंदो आहे इहा जेका मोहबत आहे जेकॾहिं असांजे तरफ़ां इहो सभु कुझु खुलियल हुजे हा त यकीनन तव्हां ईअं ई हज़ारनि जी तादाद मंझि वरी बि दरगाह ते अचो हा। इन रोक जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो हो त इंसानियत जे लाइ का भलाई करे सघूं। असां उन जी ख़ातिर पंहिंजी दरगाह जो ही वाहिद सालियानो प्रोग्राम 2 साल ताईं मुनक़िद न कयो ताकि इंसाननि जी भलाई थी सघे। किथे ईअं न थिए त असांजे मजमे करण जे करे के माण्हू खे ख़ुदा न ख़ास्ता उहा वबा फैलिजी वञे उन जी मार्फत ऐं ॿियनि माण्हुनि जे घरनि ताईं पहुचे। सिर्फ़ु इन मंतक खे ऐं इन सम्झ खे ज़हन में रखंदे अल्लाह जे हुज़ूर माफ़ी तलब करे 2 साल ताईं दरगाह ते हिकिड़ी रौनक थिए थी। दरगाह जी ज़ियारत कनि था, मुरीद अची पंहिंजे मुर्शिद सां मुलाक़ात कनि था ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे इन तॾे खे जेका तव्हीं रौनक ऐं इज़त बख़्शो था त असां कॾहिं बि कोन चाहींदासीं त इहा रौनक कॾहिं ख़तमु थिए, पर इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां जी भलाई ख़ातिर इहे कड़ा फ़ैसिला असांखे करणा पिया। पर अल्लाह जो जेतिरो बि शुक्र अदा करियां ओतिरो घटि आहे त अल्हम्दुलिल्लाह अॼु पाण दुबारा अल्लाह साईं पाण खे उहे साॻियूं रौनकूं, उहे साॻियूं महफ़िलूं, उहे साॻियो जज़्बो, उहा साॻी रूहानी चाहत ऐं मोहबत, उहो साॻियो तव्हां पीरनि ऐं मुरीदनि जी जेको मुलाक़ात जे सिलसिले जो ही सालियानो प्रोग्राम आहे अल्लाह साईं पाण खे करण जी नसीब अता कयो ऐं तौफ़ीक़ ॾिनी। तव्हां जेके बि हिते मौजूद आहियो, जेके जेके माण्हू पंहिंजे ॿारनि बच्चनि सां आया आहिनि, जेके औरतूं दरगाह ते आयूं आहिनि, तव्हां सां गॾु जेके गाॾियुनि वारा माण्हू आया आहिनि या जेके सवारियूं तव्हांजूं तव्हांखे हिते खणी पहुतियूं आहिनि, ऐं तमामु आयल जेके बि माण्हू आहिनि जेके मूंखे ॿुधी सघनि था या जेके न बि ॿुधनि पिया, सभिनी खे दिलि जी गहराई सां ख़ुश आमदीद चवां थो। माशाअल्लाह अॼोको जेको ॾींहुं आहे सो जे हस्ती मुबारक जो आहे उन हस्ती जे नाले खां त सिर्फ़ु उन जा मुरीद वाक़िफ़ कोन्हे, पर अल्लाह जो शुक्र आहे अल्लाह साईं उनखे उहो मर्तबो मान ऐं अज़मत वारो अल्लाह साईं रुतबो अता कयो आहे जो पखी पखण ऐं जिन्हनि ताईं उन जी पुकार आहे, उन जी पहुच आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन पीराने पीर दस्तगीर जी जेका अॼु 11वीं शरीफ़ आहे, यकीनन असांजो ऐं अवां जो सभिनी जो मुर्शिद पीरान पीर दस्तगीर ऐं सभिनी पीरनि जो मुर्शिद पीरान पीर दस्तगीर जंहिंजो कदम कुल वली अल्लाह ते आहे ऐं इहो क़यामत ताईं जारी रहंदो। अल्लाह जो फज़ल ऐं करम इहो आहे त उन सिलसिले क़ादरिया आलिया जेको सिलसिलो आहे उन जो शर्फ़ अल्लाह साईं हिन दरगाह शरीफ़ खे बि बख़्शो ऐं असांजे हिन क़ादरी सिलसिले हिन क़ादरी तरीक़त मंझि हज़ारनि लखनि जी तादाद में अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में हिंदुस्तान में जेके जमायत आहे शायदि उहे बि मूंखे हिन वक़्तु ॿुधंदा हुजनि, शायदि उहे इंटरनेट जे वसीले सोशल मीडिया जे ज़रिए मूंखे ॿुधंदा हुजनि त आऊं हिंदुस्तान जी जेका जिलानी जमायत आहे उन खे बि ख़ुश आमदीद चवां थो 11वीं जी हिन महफ़िल में। ऐं माशाअल्लाह तव्हां जेके बि पाकिस्तान या हिंदुस्तान में असांजी जेका जमायत आहे, जेके सिलसिलो नसीब थियो हिन दरगाह जो, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां अॼु जे हिन दजाली दौर में जिथे नफ़्सा नफ़्सी जो वक़्तु आहे, को माण्हू ईअं सम्झो त रूहानियत खे तस्लीम करण जे लाइ तयारु कोन्हे। अवां जी ॻाल्हि नथो करियां, पर आउं उन आम तबिके जी ॻाल्हि करियां थो जेके हिन जदीद दुनिया जे दजाली फितने जो शायदि शिकार थींदा पिया वञनि ऐं उन फितने जे करे शायदि उन्हनि जे अंदरि थोरी नरमी अची वई आहे, उहो रूहानियत खां थोरा परे हटी विया आहिनि। फिलहाल नज़र कोन पियो अचे, पर अल्लाह जो फज़ल ऐं करम आहे जो हिकिड़ो त असांजो तॾो ही दरगाह शरीफ़ ऐं ॿियो असांजी जमायत, तव्हां सभु जेके मुरीद आहियो अॼु पंहिंजे रब पाक पाण खे उन सिलसिले में हिन फितने जे दौर जे अंदरि बि अल्हम्दुलिल्लाह जेतिरी मज़बूती सां असांजी हिन दरगाह जा जेके वली सगोरा जेके कुबे जे अंदरि हिमायत जी मोहबत ऐं ताक़त हुई
अल्हम्दुलिल्लाह इन दौर में बाजदा में उहा ही रूहानियत है, उहा ही मोहब्बत है, उहा ही ताक़त है। मुरीदन में अक्सर जॾहिं वेंदो आहियां ऐं जॾहिं इहा कचहरी करण जो मौक़ो मिलंदो है त जमायत वारनि सभिनी खे तव्हांखे जी हा त शायदि हेतिरे अरसे गुज़रण खां पोइ इहो रिश्तो टुटी ख़त्म थी चुको। मुंहिंजो यकीन है पंहिंजे रब ते ॿुधे पियो। अल्लाह जी ज़ात इन वक्त तव्हांखे असांखे ॿुधे पई। हुजूर जे सदके अल्लाह साईं पंहिंजूं इल्तिजाऊं क़बूल फरमाए। रब ॼाणे थो त आऊं पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायां थो जेका मुंहिंजे दिल मंझि मौजूद है, सिर्फ चपन ते कोन्हे त तव्हां सां यानी रिश्तो आहे। अल्हम्दुलिल्लाह उन खे असीं पंहिंजे दिल जी गहराई सां तस्लीम बि कंदा आहियूं ऐं उन भाईंदा बि आहियूं। रब जो इन ते भी शुक्र अदा करियां थो त असीं उन में अकेला कोन आहियूं। असांखे अल्लाह साईं अवां वटां उहा ई साॻी मोट नसीब कई है, हर मौके ते नसीब कई है, हर मरहले ते नसीब कई है। पाण खे साबित कयो रूहानी मैदान में, दुनियावी मैदान में, दीन जे कंहिं बि कम जे ख़ातिर अगर असां तव्हांखे सॾियो आहे त अल्हम्दुलिल्लाह तव्हां हमेशा असांखे मोट ॾिनी आहे। तव्हां कॾहिं ख़ामोश कोन रहिया आहियो। तव्हां पंहिंजे मुर्शिद जे सदके हमेशा लबैक चयो आहे। ऐं आऊं तव्हांखे इहा पंहिंजे दिल जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त जॾहिं बि दुआ घुरंदा आहियूं अल्लाह जे फज़ल चाहे असांखे अल्लाह साईं मक्को मदीनो जॾहिं नसीब कयो ऐं असां वञी अल्लाह जे घर काबतुल्लाह जी ज़ियारत कई या रोज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते असांखे वञी पहुचण जो मौक़ो मिलियो त असां तव्हां जमायत खे कॾहिं कोन विसारियो। हमेशा तव्हांखे यादि रखियो। असां जी मज़बूती जो ॿुधायां थो त अहिड़ी कहिड़ी ताक़त है, अहिड़ी कहिड़ी पंहिंजे अंदरि कशिश है जेका असांखे उन वक़्तु तव्हांजो नालो पंहिंजे मुंहं ते आणे थी जो असीं पंहिंजी मीरानी जमायत जो ख़ैर घुरूं था। ऐं अल्लाह जो शुक्र आहे त असांजा मुरीद असांजे लाइ हर दम दुआगो आहिनि, चाहे उहे जिथे असांखे मिलंदा हुजनि या न मिलंदा हुजनि, पर पुट बि उहे सदाईं असांजे लाइ दुआऊं कंदा आहिनि। ऐं अल्लाह जे फज़लो करम सां तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजी नेक नियती सां ही गादी क़ाइम आहे, ही दरगाह क़ाइम आहे, ही जमायत क़ाइम आहे। ऐं इंशाअल्लाह ताला ता क़यामत अल्लाह साईं इन जमायत खे ऐं इन दरगाह खे इन जे फैज़ खे जारी रखंदो। आऊं इन ॻाल्हि ते कवी यकीन रखां थो ऐं मुंहिंजो ईमान आहे त जेकॾहिं इन सिलसिले मंझि अल्लाह जी रज़ा मौजूद न हुजे हा त अॼु तव्हां हिते मौजूद कोन हुजो। ऐं अल्लाह जी उन रज़ा खे हाणे पंहिंजो कमु आहे त पाण उन रज़ा रब जी खे तस्लीम कंदे अल्लाह जे हुज़ूर सरबज सुजूद थी वञो हलिया ऐं अल्लाह जो शुक्र अदा करियो। रब जे जेके अहकामात आहिनि उन्हनि ते अमल करियो जेके असांखे असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां नसीब थिया। निमाज़ जी पाबंदी कायम करियो, अल्लाह जे कलाम खे पढ़ण उन ते अमल करण जी अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे। पंहिंजे ॿारनि बच्चनि खे दीनी तालीम पढ़ायो, दुनियावी तालीम बेशक पढ़ायो, पर यादि रखो पंहिंजे लाइ अव्वल पंहिंजो दीन इस्लाम आहे, उन खां पोइ पंहिंजे लाइ दुनिया आहे। जेकॾहिं पाण दीन इस्लाम जी रस्सी खे मज़बूती सां झलींदासीं त दुनिया पंहिंजी ग़ुलाम हूंदी, पर जेकॾहिं पाण दुनिया जी ग़ुलामी कंदासूं त पाण दीन खां दूर थी वेंदासूं। सो जीलानी जमायत वारो महिरबानी करे पंहिंजी इस्लाह कायम करो, इस्लाह करियो पंहिंजी। अल्लाह साईं तव्हांखे उन में मदद फरमाए, पंहिंजे हालात खे सुधारियो, पंहिंजे पाण खे दीन इस्लाम तरफ़ राग़िब करियो। ख़ुसूसन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो इश्क पंहिंजे अंदरि पैदा करण जी जुस्तजू रखो त अल्लाह साईं तव्हांखे आशिक़ रसूल बनाए, अल्लाह साईं तव्हांखे आशिक़ अहले बैत बनाए, अल्लाह साईं तव्हांखे आशिक़ सहाबा किराम बनाए, अल्लाह साईं तव्हांखे आशिक़ औलिया किराम बनाए ऐं पीराने पीर दस्तगीर सां सच्ची मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। माशाअल्लाह आऊं जॾहिं पीरान पीर जो नालो वठां थो त आऊं ॾिसां थो त तव्हांजूं अखियूं बि खुली थियूं वञनि ऐं तव्हांजा हथ बि खॼी था वञनि। यकीनन इहा ताक़त मुंहिंजे दस्तगीर जी आहे या मुंहिंजे दस्तगीर जो फैज़ आहे जेको तव्हां ताईं
अल्हम्दुलिल्लाह पहुचे पियो। मूं पहिरीं चयो त मूंखे दीनी तकरीर करण ते का महारत कोन्हे, पर आउं एतिरो ॼाणा थो मूं क़ुरान पाक पढ़ियो आहे ऐं क़ुरान पाक जो मुतालियो अल्लाह साईं मूंखे नसीब करे, अल्लाह पाक मूंखे उनखे सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान में जेको हुकुम फरमायो आहे, जंहिंमें अल्लाह साईं फरमाए थो त वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू, यानी कि ऐ मुंहिंजा बंदा अल्लाह जे दीन जी जेका रस्सी आहे उन खे मज़बूती सां पकड़ियो ऐं पाण में छिड़ विछड़ न थियो। इस्लाम जी जेका रस्सी आहे पंहिंजो अवलीन फर्ज़ आहे, जीलानी जमायत जो अवलीन फर्ज़ आहे त पाण इस्लाम जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो। उनखां पोइ तव्हांजो अवलीन फर्ज़ आहे उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हैसियत सां ऐं पीरान पीर दस्तगीर जे मुरीद हुजण जी हैसियत सां तव्हां ते इहो फर्ज़ आहे त तव्हां पंहिंजी कादरी तरीक़त खे मज़बूत करियो, कादरी तरीक़त खे तक़वियत ॾियो, उन खे ई पंहिंजे लाइ मशअल राह सम्झो। दीन इस्लाम तव्हांजे जेको वॾनि में असांजे वॾनि मंझि फैलिजी आयो अल्लाह जे फज़ल ऐं करम सां, ऐं जॾहिं उहो रूहानियत जो वसीलो असांखे मिलियो ऐं दीन फैलियो त यकीनन अल्लाह जे त फज़ल सां फैलियो, पर अल्लाह साईं हुनखे रूहानियत जे वसीले सां फैलायो। ख़ुसूसन हिंदुस्तान पाकिस्तान जी जेका सरज़मीन आहे उन सॼी ते जेको दीन इस्लाम आयो सो अल्लाह जे वलियनि जी मार्फत आयो, उन खे अल्लाह जा वली खणी आया, उन खे अल्लाह जे वलियनि अल्लाह जी रज़ा सां अची माण्हुनि ताईं पहुचायो ऐं माण्हुनि खे अल्लाह साईं पंहिंजे दीन जो शर्फ़ नसीब कयो। सो तव्हां सभिनि खे उन ते शुक्र अदा करणु खपे त अल्लाह साईं पाण खे मुस्लमान कयो आहे, पंहिंजे दर ते झुकण जो मौक़ो ॾिनो आहे, पाण खे अल्लाह साईं निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, पाण खे अल्लाह साईं पंहिंजे कलाम खे पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, उन जी तिलावत करण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, कादरी तरीक़त मंझि रहंदे पीरान पीर दस्तगीर जी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। त अल्लाह जे इन फज़ल ते शुक्र अदा कंदा रहो ऐं इन शुक्र खे कॾहिं करण बंदि न कजो। इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हां तां पंहिंजूं नेमतूं कॾहिं बंदि कोन कंदो। उन खां पोइ ख़ुसूसन जीलानी जमायत सॼी खे बार बार हिकिड़ो सबक़ ज़रूर ॾींदा आहियूं। अॼु बाबा जे तबियत जी थोरो नासाज़ी जे करे मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे त आउं उन ई ॻाल्हि खे अॻिते वठंदुसि, छो जो हीउ अहिड़ो मौक़ो आहे जंहिंमें थर खां वठी जेके उमरकोट डिवीज़न सॼी जेका मीरपुर डिवीज़न थरपारकर डिवीज़न उन खां पोइ सागर जी तरफ़ खां अछड़ो थर या थरपारकर सॼी खां अल्हम्दुलिल्लाह सॼी जमायत अची गॾु थिए थी। तव्हां सॼी जमायत जॾहिं हितां वापसि वञो था त हिकिड़ो पैगाम खणी वञो था त अॼु जी हिन यारी शरीफ़ जो पहिरियों पैगाम त इहो हो जेको हेसि ताईं मूं तव्हांखे ॿुधायो त अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, उन खां पोइ पंहिंजी कादरी तरीक़त खे मज़बूत करियो, अहले बैत सां सची मोहब्बत रखो, सहाबाए किराम सां सची मोहब्बत रखो, पर पंहिंजी तरीक़त जो दामन कॾहिं बि पंहिंजे हथां वञण न ॾियो, उन खे मज़बूत रखो। कई शोबदेबाज़ हिते मैदान में लथा पिया आहिनि जेके रोज़ाना तव्हां वटि कंहिं न कंहिं निस्बत सां अची पहुचनि था, पर ऐ दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जी जमायत हुंदन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जा जेके मुरीद आहियो, महिरबानी करे पंहिंजा पेर पक्का कजो, कॾहिं हुननि जी ॻाल्हियुनि मंझि न अचिजो, हिन दरगाह सां रिश्तो मज़बूत रखिजो, कॾहिं बि हिन दर खे को बेफैज़ दर न सम्झिजो। इंशाअल्लाह ताला तव्हां ऐं तव्हांजी नस्लुनि खे हितां फैज़ अल्लाह जे फज़ल सां मिलंदो रहंदो ऐं उन में तव्हांजूं दुआऊं शामिल आहिनि, उन में असांजूं दुआऊं शामिल आहिनि, उन में हिन दरगाह ते नूर मोहम्मद शाह जे औलिया किराम जूं दुआऊं शामिल आहिनि। ऐं हाणे आउं उन ॻाल्हि ते अचां थो जेका मूं करणु चाही पे त महिरबानी करे जीलानी जमायत वारा पंहिंजी सफ़ुनि में इतिहाद पैदा करियो। तव्हां अॼु जीअं अची गॾु थिया आहियो, सभिनी खे ख़बर आहे यारी थींदी दरगाह ते वेंदासीं, शायदि अवां में अहिड़ा माण्हू हींअर वेठा हुजनि जेके हिन तॾे खां अलावा हिक ॿिए सां वेंदा बि न हुजनि, हुननि जे अंदरि का नाराज़गी हुजे, हुननि जे अंदरि कंहिं न क़िस्म जी का रंजिश हुजे, उहे सभु माण्हू अॼु हिते असांजे तॾे ते उहे सभु ॻाल्हियूं भुलाए अची मौजूद थी विया।
इतिहाद खे हितां वञण खां पोइ बि ख़ुदा रा तव्हीं क़ाइम रखिजो। हिक ॿिए सां हमेशा ईअं ई हिकजुट हुजिजो। जेके रंजिशूं हुजनि, जेके तव्हां जूं आपस में चपकिलशूं हुजनि, जेके तव्हां जा पाण में इख़्तिलाफ़ात हुजनि, अल्लाह ऐं रसूल जी ख़ातिर, हिन दरगाह जी ख़ातिर, असांजी हिन अर्ज़ जी ख़ातिर उन्हनि खे ख़तम करे छॾियो। पाण में मज़बूत थी वञो। कंहिंखे गुंजाइश न ॾियो त जीलानी जमायत खे केरु अची ग़लति इस्तेमाल करे सके। को दीन जे नाले ते, को रुहानियत जे नाले ते, को सियासत जे नाले ते, को कंहिं ख़िदमत जे नाले ते, कंहिं बि नाले ते उन्हनि जी शोबतेबाज़ियुनि खे पकड़ियो। उन्हनि खे सम्झो जेके तव्हांखे दरगाह खां दूर कनि, जेके तव्हांखे हिन दरगाह जी अज़मत खां दूर कनि, उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो पको दुश्मन ठाहिजो। अॼु इहो वाइदो करे उथो, वाइदो करे तव्हां हितां उथो त तव्हीं जीलानी जमायत वारा अॼु खां पोइ पंहिंजी सफ़ुनि में इतिहाद पैदा कंदो। चाहे छा बि थी वञे, तव्हीं पंहिंजे पाण खे कमज़ोर थियण कोन ॾींदो। कंहिं बि ॻाल्हि में हिक ॿिए खां अलॻि न थींदो। पंहिंजे पाण खे मज़बूत कंदो, दरगाह खे मज़बूत कंदो, तरीक़त खे मज़बूत कंदो। उन खां पोइ पंहिंजी जमायत जी तंज़ीम खे मज़बूत कंदो। तंज़ीम मां मुंहिंजो मुराद है त तव्हांजो पाण में हिक ॿिए सां एतिरी मोहबत हुजे, एतिरी चाहत हुजे, एतिरो लगाव हुजे जो हिकिड़े जीलानी जमायत वारे ते केरु आङुर खणे त तव्हीं सभ जे सभ कंहिंखे जुरत न थिए त हू जीलानी जमायत ते आङुर खणे। कंहिं इंसान खे इहा हैसियत न ॾियो, कंहिं इंसान खे इहा ताक़त न ॾियो। असीं वेठा आहियूं, असांखे अलाह साईं अव्हां जो मुहाफ़िज़ बनायो आहे। अव्हां जी ताक़त सां ही जेके अवी वेठा आहियो, अव्हां जी ताक़त सां असीं अव्हां जा मुहाफ़िज़ आहियूं। अल्लाह जे फज़ल सां असीं तव्हां जा मुहाफ़िज़ आहियूं। कंहिं शइ जो डपु न करियो, कंहिं शइ जो ग़म न करियो। मैदान में मज़बूत थी वञो, पंहिंजे पाण खे मज़बूत करियो। महिरबानी करे अॼु उहो दौर अथव, हर क़ौम वारो, हर ज़ात वारो, हर जमायत वारो, हर हिकु तबिके जो माण्हू नंढा 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 इतिहाद ठाहे पंहिंजे पाण खे ताक़त पिया पहुचाए। असांजा मुरीद अल्हम्दुलिल्लाह ज़ातुनि जो को अंत ई कोन्हे, पर आउं मिसाल थो ॾियां। असांजे मुरीदनि में समय जो क़ौम आहे, असांजे मुरीदनि में समो क़ौम आहे, असांजे मुरीदनि में मंगरिया आहे, असांजे मुरीदनि में सांद, असांजे मुरीदनि में सुमरा आहे, असांजे मुरीदनि में अल्हम्दुलिल्लाह एतिरियूं त ज़ातूं आहिनि, बजीर आहिनि असांजे मुरीदनि में। उन खां अलावा केतिरा नाला वठां, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु त ॾिसो, नंढे नंढे पैमाने ते हिकिड़ा नंढा नंढा इतिहाद तव्हां पंहिंजी क़ौम जी ख़ातिर ठाहिया आहिनि। उन्हनि मां बि तव्हांखे फैज़ नसीब थिए पियो। पर मुंहिंजा प्यारा मुरीदो, जेकॾहिं तव्हां सभ जा सभ समा, सभ जा सभ मंगरिया, सभ जा सभ समेजा, सभ जा सभ सुमरा, सभ जा सभ नोड़ी पाण में गॾिजी वञो। वॾी ॿी का बि ताक़त कोन्हे। अल्लाह साईं तव्हां जमायत खे एतिरी ताक़त नसीब कई आहे। पर अफ़सोस आहे जो जेकॾहिं हिकिड़े जीलानी जमायत वारे ते आङुर खजे थी त ॿिया हुनजो साथ ॾियण लाइ तयार कोन्हे। चंद ॾींहंनि जी सियासी वाबस्तगी जे लाइ उहे माण्हू उन्हनि जो साथ ॾियण लाइ तयार कोन्हे। हीउ रिश्तो न विसारियो, हीउ दरगाह न विसारियो, हीउ मजमो न विसारिजो, हीउ जमायत जो जेको इतिहाद आहे इहो न विसारिजो। कंहिं बि मसइले जा शिकार न थिजो, कंहिं ज़्यादती में साथ ॾियण जो नथो चवां। हक़ ते जेकॾहिं को हक़ ते आहे त महिरबानी करे उनजे हथ मज़बूत कयो। उन लाइ इंतज़ार न करियो त फलाणे बंगले तां असांखे ऑर्डर ईंदो त पोइ वेंदासीं। उन त इहो इंतज़ार न कंदो त फलाणो साईं असांखे चवंदो त असीं पोइ वेंदासीं। उन लाइ इहो इंतज़ार न करियो त फलाणो असांखे असांजो MP MNA चवंदो त असीं पोइ वेंदासीं। न, तव्हां उनजो पंहिंजो फर्ज़ सम्झी जीलानी जमायत जो उनजो साथ ॾियो। उनजे लाइ बाक़ाइदा मदद साबित थी वञो। अल्लाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, तव्हां वटि कंहिं शइ जी कमी कोन्हे। उन खां पोइ असीं तव्हां सां गॾु आहियूं इंशा अल्लाह ताला। असां जेसि ताईं असांजूं हयातियूं आहिनि, असांजी जमायत जी ख़िदमत जे लाइ हाज़िर आहिनि। असीं कॾहिं पंहिंजी हयातियुनि खे अव्हांजी ख़िदमत खां कोन। ज़िंदगी जे मैदान में इलाही गुंजाइशूं आहिनि। जीलानी जमायत का घटि गुंजाइश कोन्हे। इलाही मैदान अहिड़ा पिया आहिनि जिथे तव्हांजो इतिहाद न हुजण जे करे उहे माण्हू उन जाइ ते अॼु बादशाहियूं पिया कनि जंहिं जाइ ते हुजण तव्हांजी बादशाही खपे। पर तव्हांजी कमज़ोरी जे करे
उहे माण्हू अॼु तव्हांजो ग़लति इस्तेमाल पिया कनि। मूंखे उमेद आहे मूं अव्हां सां दिलि जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, मूं अव्हां सां खामखा जी गुफ़्तगू न आहे कई। अॼु खां पोइ बि ताईं मूंखे इन गुफ़्तगू ते ॾिसंदव, मरण घड़ी ताईं इन गुफ़्तगू ते ॾिसंदव त तव्हां जमायत जी ॿधी मंझि असांजी ताक़त आहे। जेकॾहिं तव्हां ॿधी मंझि साबित क़दम रहंदव त जीलानी जमायत जी तरक़ी खे का ताक़त कोन थी रोके सघे। इहो मुंहिंजो तव्हां सां अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे ऐं तव्हांखे हिकिड़ो ऐलान ॿुधायां थो त अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हियुनि ते अमल कंदव त तव्हां खां वॾी का ताक़त हिते ॿ टे डिवीज़नुनि में ॿी कोन्हे जेका तव्हांजो नालो वठी सघे। अव्हां खे बि इहो आउं तलक़ीन कंदुसि त महिरबानी करे कंहिंसां ज़ुल्म न करियो, कंहिंसां ज़्यादती न करियो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि जो ज़बानी चवण जी हद ताईं ख़्याल न करियो, हक़ीक़त में ख़्याल करियो। एतिरो ख़्याल करियो जो तव्हांजो पाड़ो तव्हां मंझां ख़ुशि हुजे। छो जो तव्हां ॿुधो हूंदो त पाड़ो नबियुनि खे बि प्यारो, जेका पंहिंजे नबियनि खे शइ प्यारी रही आहे छा असांखे उहा प्यारी कोन्हे? उन निस्बत सां पंहिंजो पाड़ो सुञाणो ऐं पाड़े जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े जे ग़रीबनि मिस्किननि जो ख़्यालु रखो, पंहिंजे अंदरि ज़कात ॾियण जी तरग़ीब ॾियो। सभिनी खे ज़कात ॾियो। ज़कात अल्लाह जे फर्ज़नि मां हिकिड़ो फर्ज़ आहे ऐं तव्हांजे ग़रीब भाउ भेणनि जी मदद जो ज़रियो आहे। महिरबानी करे उन में कंजूसी न करियो, ज़कात ॾियो। ऐं उन खां पोइ जेके बेवा आहिनि, मिस्कीन आहिनि, यतीम आहिनि, उन्हनि यतीमनि जी वार करियो। अल्लाह साईं तव्हां ते राज़ी थिए। जिन खे अल्लाह साईं सरमायो नसीब कयो आहे उहे ख़ैर जे कम में ख़र्च करियो ताकि अल्लाह साईं अव्हां खे अञा वधाए। अल्लाह साईं तव्हांजे उन कमनि मां राज़ी थिए। अल्लाह साईं असां ते राज़ी थिए, असांखे बि ख़ैर जा कम करण जी तौफ़ीक़ ॾे। तव्हां जमायत जी तरबियत करण जी तौफ़ीक़ ॾे, तव्हां जमायत खे सही रस्ते ते वठी हलण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह साईं असांखे तव्हां जमायत खे ज़ाती मफ़ाद लाइ न, तव्हांजी मज़बूती लाइ, तव्हांजे ज़ाती मज़बूती जे लाइ महिनत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं आउं ॻाल्हाईंदो रहंदुसि त शायदि आउं बि माठ कोन कंदुसि, छो जो मूंखे तव्हां वटां एतिरी मोहबत मिले पई जो मुंहिंजी बि दिलि कोन थी चए त आउं चुप करियां। पर मूंखे अंदाज़ो आहे त मौसम हाणे मटिजी चुकी आहे, थोरी सर्दी जी मौसम आहे। तव्हां मां काफ़ी हज़रात अहिड़ा आहिनि जिन सां हुननि जा ॿार बचा असांजूं माऊं भेणूं गॾनि। त आउं नथो चाहियां त तव्हीं वधीक तकलीफ़ जो शिकार थियो, वधीक तव्हांखे इंतज़ारु करणो पवे। अल्हम्दुलिल्लाह पीरान पीर दस्तगीर जा तव्हां महिमान आहियो। तव्हांजे अचण ते असांखे दिली ख़ुशी थी आहे। असीं तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार बि चऊं था ऐं तव्हांखे इहा अपील बि करियूं था त महिरबानी करे पंहिंजी दरगाह सां पंहिंजे रिश्ते खे मज़बूत करियो। दरगाह खे सिर्फ़ इन हद ताईं न रखो त साल ते यारी जे लाइ अचो, दरगाह ते पंहिंजी अच वञ खे लाज़िम मलज़ूम सम्झो। दरगाह जी ज़ियारत जे लाइ अचो, असां गुनाहगारनि सां मिली वञे। जेको असांजो हाल आहे असीं तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं, हर वक़्तु तव्हांजी ख़िदमत लाइ हाज़िर आहियूं। अॼु बि असां खां हज़ारे कमियूं थियूं हूंदियूं, उन्हनि जी माफ़ी वठां थो। अॼु बि असीं तव्हांजी उहा ख़िदमत कोन करे सघिया हूंदासीं जेको तव्हांजो हक़ आहे, उन जी आउं माफ़ी वठां थो। असांजा माण्हू तव्हांजी ओतिरी ख़िदमत कोन करे सघिया हूंदा जेतिरो तव्हांजो हक़ आहे, उन जी बि आउं माफ़ी वठां थो। पर आउं तव्हांखे एतिरो ज़रूरु यकीन ॾियारियां थो त असां पंहिंजे दिलि जी गहराई सां कोशिशि कई आहे त तव्हां मंझां को हितां बिना नंगर जे न वञे, तव्हां मंझां को हितां बिना इज़त हासिल करण जे न वञे, तव्हां मंझां को हितां असां सां मुलाक़ात बिना न वञे। तंहिंजे करे तव्हांजी ख़ातिर अची हिते सभु गॾु थिया आहियूं, तव्हांजे लाइ अची वेठा आहियूं। कंहिंजी तबियत ठीकु आहे, कंहिंजी तबियत ठीकु कोन्हे, पर अल्हम्दुलिल्लाह तव्हां जमायत जी ख़ातिर सभु जा सभु हिते मौजूदु आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक उहो ॾींहुं आणींदो, यारी खां पहिरीं बि महफ़िलूं थींदियूं ऐं यारी बि ईंदी। हयाती रही त तव्हां जमायत खे जेको जज़्बो, वलवलो, मोहबत ऐं चाहत आहे मुंहिंजे क़िबला वालिद साहब खे ॿुधण जी, उहा तव्हांजी जल्दी पूरी थींदी इंशाअल्लाह ताला। तव्हां मूंखे ख़बर आहे तव्हां बाबा जे ख़िताब जे लाइ बेचैन हूंदा आहियो, न सिर्फ़ माशाअल्लाह तव्हांजी मोहबत लाइ थोराए थो आहियां।
मूंखे ख़बर आहे त न सिर्फ़ु असांजे हिन पिंडाल में पर दुनिया भर जे पिंडाल में जिथे तव्हां ॿुधंदा आहियो त साईं ताज अचे थो, अल्हम्दुलिल्लाह तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मुर्शिद खे ई ॿुधणु चाहींदा आहियो। मूंखे तव्हांजी मोहबत जी सभु ख़बर आहे। तव्हांजा नारा ॿियनि जे मजमन में अल्हम्दुलिल्लाह उहो जोश ऐं जज़्बो पैदा कंदा आहिनि जेको हुननि में हूंदो ई कोन्हे। पर इहो सभु तव्हां जमायत जी महिरबानी आहे, इहो सभु तव्हां जमायत जी मोहबत आहे, इहो सभु तव्हां जमायत जी ख़ुसूसी बाबा ते महिरबानी आहे जो तव्हांजी मोहबतुनि जे करे बाबा जॾहिं ॻाल्हाइण बीहंदो आहे त अलाह जो शुक्र आहे वॾा वॾा मुक़रर ख़ामोश थी वेंदा आहिनि। तो इंशाअल्लाह तव्हां सभिनी खे अपील कंदुसि त ख़ुसूसन बाबा जी सिहत जे लाइ दुआ करियो त अल्लाह साईं बाबा खे हिमत ॾे, ताक़त ॾे ऐं सिहत ॾे, तव्हां जमायत जे लाइ तव्हांजे हक़नि जे लाइ विढ़ी सघे, तव्हांजी ख़िदमत जे लाइ मैदान में हुजे। असांखे बि इहा तरबियत बाबा जी आहे, असां सभु सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असीं तव्हां जमायत खे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदासीं। भले दुनिया हिकिड़े पासे थी वञे, कुझु माण्हू तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी चमक जे लाइ इस्तेमालु कनि था ऐं बबांगे दौल चवां थो, अलाह खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे चवां थो, उहे सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजी मफ़ाद जे लाइ इस्तेमालु कनि था। पर अलाह गवाह आहे असां कॾहिं बि तव्हांखे पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ इस्तेमालु कोन्हे कयो, न कंदासीं। असां तव्हां जमायत खे तरक़ी जे उरूज ते बुलंदी ते ॾिसणु चाहियूं था। इहो ई असांजो ख़्वाबु आहे, इहो ई असांजी ख़्वाहिश आहे, इहा ई असांजी दुआ आहे, इहा ई असांजी तव्हांखे अपील आहे त असांजी हुन में मदद करियो त असीं तव्हां जमायत जे जेको असुल तशख़ुस आहे, जेका तव्हांजो असुल तारुफ़ आहे उहो दुनिया जे अॻियां आणे सघूं। तो इंशाअल्लाह ताला अलाह कंदो जीअं 2 सालनि खां पोइ ही महफ़िल मुनक़द थी, ख़ुदा कंदो हिन खां पोइ दुबारा हिन खां मज़ीद सुठियूं महफ़िलूं मुनक़द थींदियूं ऐं तव्हां ऐं असीं ईअं ई गॾु रहंदासूं। कॾहिं असां वटि थींदी, कॾहिं तव्हां वटि थींदी। हीउ रिश्तो न टुटण वारो आहे, न कॾहिं टुटंदो। तव्हांजे असांजी मोहबतुनि जे करे इहो इंशाअल्लाह जारी सारी रहंदो। ऐं आख़िर में तव्हां सभिनी खे हिकिड़ी ख़ुसूसी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेकॾहिं तव्हां सभु हिते ई वेठा हूंदा त नंगर ईंदो, हिते अची लॻंदो, थोरी थोरी जॻह ॾींदो, नंगर खाईंदो ऐं हिन खां परियां हिकिड़ी जॻह बि मौजूदु आहे नंगर जे लाइ। इहो नंगर असां तव्हां लाइ कोन कयो आहे, इहो तव्हांखे तव्हांजे पीर खारायो आहे, बगदाद वारे जो लंगर आहे। इनखे पंहिंजो फर्ज़ सम्झी खाई वञिजो, इनखे पंहिंजो फर्ज़ सम्झी खाइजो। ही दस्तगीर तव्हांजे लाइ महिमानी कई आहे, असां कोन कई। अल्लाह साईं पीरान पीर दस्तगीर जी हिन यारी शरीफ़ जी महफ़िल खे जेके दुआऊं घुरियूं आहिनि या जेके हाणे घुरूं था इंशाअल्लाह उन्हनि सभिनी खे क़बूल फरमाए। तव्हां सभु जमायत वारा असां सभिनी पीरनि जे लाइ दुआ कजो, हिन दरगाह जे लाइ दुआ कजो, असीं तव्हां लाइ दुआ आहियूं, मूं गुनाहगार जे लाइ दुआ कजो ऐं इंशाअल्लाह ताला सलातो सलाम पढ़ूं था हुजूर जे सदके। अल्लाह साईं पाण सभिनी जूं तकलीफ़ूं दूर फरमाईंदो। इज़त सां एहतराम सां उथी बि सलाम पढ़जो, उन खां पोइ पंहिंजी जायुनि ते ईअं ई वेही रहिजो त जीअं नंगर हलाए सघिजे ऐं उन में का बेतरतीबी न कजो। इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ैर आफ़ियत सां रखंदो। माशाअल्लाह अल्लाह जी अमानत जो अल्लाह पाक तव्हां ते रहम फरमाए। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। या अल्लाह साईं प्यारे हबीब सदके में जेके अल्फाज़ मूं चया मूं गुनाहगार खां जेकॾहिं अहिड़ा अल्फाज़ चई पियो आहियां जेके मुंहिंजी दिलि जी गवाही नथी तस्लीम करे त या अल्लाह साईं उहे माण्हुनि जी दिलुनि मां बि कढी छॾिजे। पर या रब जेके मूं ठीक अल्फाज़ हिन जमायत जी भलाई ख़ातिर चया हुजनि से हिननि जी दिलुनि ते नक्श फरमा, जेके हमेशह हिननि जी दिलुनि में मौजूद हुजनि। या अल्लाह साईं हिननि खे मज़बूती नसीब फरमा। आमीन सुम आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जमा सगोरी मेहरबानी करे उथी बियो, ब अशार थींदा सलाह सलाम जा, उनखां पोइ साईं पीर सईद आलता हुसैन जी लाइ दुआ फरमाईंदो। उनजे करे तव्हां मेहरबानी करे पंहिंजी जॻह ते अचो ऐं साईं वॾे जो हुकुम आहे हथ मिलाइण केरु न अचे, बाबा तबियत सही न आहे उनजे करे तव्हां वधीक बस ज़ियारत थी काफ़ी आहे। हथ मिलाइण जे लाइ केरु हुजत न करे। सलाह सलाम पढ़ो। मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम शमए मज़ने हिदायत लाखो सलाम।
चमकाते बका चांद उस दिल अफरोज पे साकेला को सलाम सैयदा आबेदा तैयबा तायरा खातून जन्नत लाखो सलाम मुस्तफा जाने रहमत वसे आज़म इमाम मुस्तफा वल्लका वसे आज़म इमाम मुस्तफा वल्लका जलवाए शाने कुदरत लाखो सलाम मुस्तफा जाने रहमत लाखो सलाम शमाए बज़ में हिदायत गोठ वीर भेद खां कुरान शरीफ जा ख़त्म ऐं 35,000 सलात तगोरी आया है दुआ में शामिल फरमाइजो। हाणे आऊं क़िबला तमाम जमात खे अर्ज़ कंदुसि वेही रहो दुआ थींदी महिरबानी करे वेही रहो जमा सभु तमामु वेही रहो पंहिंजी जॻह ते वेही रहो दुआ थींदी ऐं दुआ जे लाइ अर्ज़ कंदुसि क़िबला साईं पीर आफ़ताब हुसैन शाह जिलानी खे जेके दुआ फरमाइनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सल्लल्लाहु अला नबील उम्मी व अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातन व सलामुन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या रब या रब या रब या रहमान राहिमीन या रहमान राहिमीन या रहमान राहिमीन اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وقنا عذاب القبر وقنا عذاب الحشر وقنا عذاب الميزان وقنا عذاب القرز وقنا عذاب المرض وقنا عذاب الجهنم وقنا عذاب السكرات يا حي يا قيوم برحمتك استغيث رب زدني علما كثيرا رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعائي ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب يا الله يا الله يا الله يا رب يا رب يا رب يا ارحم الراحمين اے مجھے اللہ ہے مجھے رب مجھے پروردگار या अल्लाह साईं असां हिन दुआ में जेके बि शरीक थिया वेठा आहियूं उन में असांजी जीलानी जमायत आहे या असांजा मौतगद आहिनि या असां ख़ुदि पाण पीर साहिबान आहियूं असां सभु जेके बि वेठा आहियूं रब्बिल आलमीन असां सभिनी ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी जे वसीले या अल्लाह साईं असां सभिनी ते रहम करम फरमा या अल्लाह साईं असां सभिनी जा गुनाह बख़्श फरमा असांखे गुनाहनि खां बचाए असांजूं गुस्ताखियूं माफ़ फरमाए या अल्लाह साईं असांखे साबिरीन ऐं शाकिरीन कर या अल्लाह साईं असांखे इस्लाम जा 5 रुकन पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह साईं असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह साईं असांखे क़ादरी तरीक़े जी ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह साईं असांखे मुश्किलातुनि खां परेशानियुनि खां बीमारियुनि खां कर्ज़नि खां मर्ज़नि खां दर्दनि खां ॾुखनि खां बचा या अल्लाह साईं असांजी मसाइलनि में इज़ाफ़ो कर असांजा मसाइल घटाए असांजे रिज़्क़ में रोज़ी में बाल में पैसे में बरकत अता कर या अल्लाह साईं असांजूं ख़्वाहिशूं पूरियूं फरमा असांखे मोहताजी खां बचा असांजी तंग दस्ती दूर कर या अल्लाह साईं असां में को बीमार हुजे उनखे शिफ़ा अता कर को बेरोज़गार हुजे उनखे रोज़गार अता कर या अल्लाह साईं को बेऔलादी हुजे उनखे औलाद अता कर या अल्लाह साईं असांजे मुल्क पाकिस्तान ते ॻोठनि ते शहरनि ते कस्बनि ते कुल काइनात ते या अल्लाह साईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते रहम करम फरमा या अल्लाह साईं असां हिते जेके बि वेठा आहियूं जिनखां जिले जी जमायत आई आहे असांजूं जेके बि दिलि जूं तमन्नाऊं आहिनि रब्बिल आलमीन उन्हनि खे पूरो कर असांजी ख़्वाहिशात खे पूरो कर या अल्लाह साईं असां ते कुल काइनात ते रहम करम फरमा असांजी जेका बि जमायत आहे या जमायत खां अलावा जेके हिते माण्हू आयल आहिनि जेके हिंदुस्तान में जमायत आहे उन्हनि जी रब्बिल आलमीन दिलि जी तमन्नाउनि खे पूरो कर उन्हनि खे मुतहद कर उन्हनि ते रहम करम फरमा असांजे मुल्क ते रहम करम फरमा असांजी दरगाह ते रहम करम फरमा
ऐं रब्बिल आलमीन असां सभिनी खे मरण वक़्तु कलमो नसीब कयो असांखे ईमान ते कामिल रखिजां कुल काइनात ते या अल्लाह से रहम करम फरमा रब्बिल आलमीन ऐं हिते जेके बि जिलानी जमायत जा माण्हू आया आहिनि जेका जमायत आई आहे मोतकद आया आहिनि उन्हनि सभिनीनि जी हाज़िरी क़बूल फरमा ऐं हिते जेको बि सवाब आहे वो बिलखुसूस पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी की बारगाह में मोकलियूं था उनके रब्बिल आलमीन कबूल कर असां ते रहम करम कर बाज कर रब्बना व तकब्बल दुआ रब्बना व तकब्बल दुआ रब्बना व तकब्बल दुआ सल्लल्लाहु अलैहि नबील उम्मी व अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातु व सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह सही खत्म है सही साईं जो जेके माण्हू चवनि पिया अब्दुल गफूर चाचा आहे चाचा साईं आहे चाचा खे जेका थोरी घणी तकलीफ़ आहे जेको गले जो आरज़ू आहे रब्बिल आलमीन हिननि मां शिफ़ा कामिल अता कर जेको गफूर चाचा जे लाइ बिलख़ुसूस मौलवी असगर चयो आहे हुनखे बीमारी मां शिफ़ा कामिल अता कर हुनखे जेका बि तकलीफ़ आहे हुनखे आजो कर हुनखे सिहत ऐं तंदुरुस्ती अता कर ऐं रब्बिल आलमीन जेके बि हिते जमायत वेठी आहे जेके बि माण्हू करण लाइ दरख़्वास्त कनि पिया ऐं जेके क़ुर पाक पढ़ी आया आहिनि जेके दुरूद पाक पढ़ी आया आहिनि उहे बिलख़ुसूस हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में मोकिलियूं था हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि नबी आहिनि उन सभिनी जे दरबार में बख़्शूं था उन्हीअ खां पोइ रब्बिल आलमीन हिन असांजे दरगाह जे अंदरि ऐं ॿाहिरि जेके मुस्लमान मदफून आहिनि बिलख़ुसूस असांजा जेके मुंहिंजी वालिदा माजिदा जो हींअर कुझु टाइम पहिरीं इंतकाल थियो आहे उनखे रब्बिल आलमीन जन्नतुल फिरदौस में जाइ अता कर या अल्लाह साईं हिन असांजी दरगाह जे ॿाहिरि जेके बि असांजा पीर साहिबान ही फानी जहान छॾे विया आहिनि उन्हनि जी क़बरुनि ते रहमत ऐं बरकत नाज़िल कर रूह खे थधो कर जन्नतुल फिरदौस में जाइ अता कर क़बर जे अज़ाब खे रिहाई अता कर क़बर खे मुशादो कर रब्बिल आलमीन जिलानी जमायत जा जेके बि माण्हू आहिनि हिन मुल्क में या हिंदुस्तान में या दुनिया जे कुंड कड़िश में जिते बि रहनि था रब्बिल आलमीन बिलख़ुसूस उन्हनि सभिनीनि ते रहम करम फरमा ऐं असां जेके दरगाह जा पीर आहियूं असां सभिनी ते रब्बिल आलमीन रहम करम फरमा असांजा गुनाह बख़्श फरमा असांखे गुनाहनि खां बचाए असांजो गुस्ताखी माफ़ फरमाए या अल्लाह साईं असांखे साबिरीन ऐं शाकिरीन कर असांखे इस्लाम जे पंजे रुकन पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमा उम्मत मुस्लिमा ते कुल काइनात ते अल्लाह से रहम करम फरमा रब्बना व तकब्बल दुआ सल्लल्लाहु अलैहि नबी व अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातु व सलाम